नुशर फ़िरोज़ जी मिठियाणी सां तालुक़ रखंदड़ MPA मुमताज़ अली चांडी जे वेझे माइट नौजवान साजिद अली चांडी मुआशरे जे बेरहमी बेक़दरी सबबि पंहिंजूं समूरियूं डिग्रियूं बाहि ॾेई साड़ी छॾियूं। इन सिलसिले में वधीक ॾिसूं था ज़मीर वस्तड़ो जी ही रिपोर्ट। नुशर फ़िरोज़ जा जेके मेरिट ते अचनि था पहिरियां उन्हनि खे मौक़ो मिलणु खपे न। हाणे ॾिस असां 16 साल जी तइलीम हासिलु करण मां हे सर्टिफिकेट असांखे मिलिया आहिनि। असांखे रोअण थो अचे हे ॾिस ग्रेजुएशन कैटेगरी जे सर्टिफिकेट असांखे मिलिया आहिनि। ही कहिड़े कम जा आहिनि? जॾहिं असां ॾिसूं था त का बि असांजो मुस्तक़बिल ई कोन्हे, को मुस्तक़बिल न आहे। असां हाणे छा आहे 60 लख ॾियूं था, पंहिंजा किडनी जेके आहिनि उहे विकिणूं, छा कयूं? हे ॾिस ॿिन्हिनि कैटेगरी में असां पास लॻा पिया आहियूं, मुस्तक़बिल ई कोन्हे को। सर्टिफिकेट आहे ही B.Ed ऑनर्स आहे जेको MA जे बराबरि आहे, उहो असां पास लॻा वेठा आहियूं। केतिरी बि न परसेंटेज जी असां डिग्री खणी वेठा आहियूं। ही बि टोटल जेके डॉक्यूमेंट्स आहिनि हे ॾिसो, हे डॉक्यूमेंट्स आहिनि, पढ़िया वेठा आहियूं। कहिड़े कम जा आहिनि? जेके हिकिड़ो मास्टर आहे जेको माना पढ़ाए पियो थो, उहो राति जो ख़्वाबु लिधे थो त मां अॼु इंजीनियर थियो आहियां, सुबुह जो हुन हक़ीक़त थी वियो आहे, बाक़ी उहो इंजीनियर थी वियो आहे। मेरिट सिर्फ़ु हिकिड़े ई ॻोठ में पई थी हले, गोल फील्ड फिरे पई थी। ॿिया ॿाहिरि जेके ज़िले नुशर फ़िरोज़ में केतिरी आबादी आहे, 7-8 लख लॻभॻि एतिरी आबादी आहे। छा उहो ॿियो सभु ईअं मेरिट नथा अचनि? गुड बाय पाकिस्तान ज़िंदाबाद। ऐं ही आहे सर्टिफिकेट आहे इंटरमीडिएट जो। साईं असांजे जेके आहिनि उम्मीदवार आहिनि उन्हनि खे मुबारक आहे, साणा पिए थो। हे ॾिसो कहिड़े कम जा कोन्हनि साईं, नौकरियूं मिलनि कोन थियूं, बाक़ी असां रखी छा कंदा? शोकेस जो पीस कंदासीं या जेके बॉर्डर आहिनि उहे खपाए था अचनि ऐं अॻियां खपाए था अचनि, को बि हिन वैल्यू न आहे, त छाजे करे रखूं? हे ॾिसो ही MA जी डिग्री आहे, B.Ed ऑनर्स जी डिग्री आहे जेको MA जे बराबरि आहे। ही बि साणा पिए थो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।